दोस्त पिरी दिलदार रे सहन नाहे सुथरो एड़ू इन दजाली दौर में भा नूरानी साहब मुसीबतों अची कड़कियूं जो संदे घर में भी सुकून न मिले जै मानू के बिल्कुल नई गजल पे पेश किया मोहतरम जनाब असंजो गुलूकार आशिक निजामानी उनजी शायरिया है भा नूरानी जले गिफ्ट है अर्ज की पंजे घर में नबी पणजी रहणो घर भी संदो हुजे जण त अजनबी लगो पिया मानू बिल्कुल नई गजल पंजे घर में अजनबी पणजी रहणो कंडन सां भरल से जते आहे सुमण दुखियो पंजे घर में यतीम जिंदगी वारिस न को रहो मोहतरम जनाब गजल जले बात बुलाए हो रहे हैं यतीम जिंदगी वारिस न को रहो दर दर ते कहे फकीर जा आहे पीहण दुखियो पंजे घर अजे नबी पणजी रहणो दुखियो कंगन सां भरल से गते आहे सुमण दुखियो मुझे भी वसीयत लाश के पंजे घर में कर दफन मुझे भी वसीयत लाश के पंजे घर में कर दफन तो खा जुदा थी पल जियण आहे जियण दुखियो पंजे घर में मिलियो नसीब में अखियों ते सब मिठो गैरन नो उस्ताद बुखारी फरमायो मिठो तो हुयो पर तरफा त गैरन जो हुयो नूरानी मिठो गैरन नो रोके छजो पी तुम उते ओके छजो अलाए छाड़नो पंहिंजन बुखारी लगो थे जहर पर रोके छजो मिलो नसीब में
अखियुनि ते सभु रखियुनि अखियुनि में दर्द बार जो आहे सण दुखो पंहिंजे अजनबी बणजी रहण दुखो कंदन सां भरियल सेज ते आहे सुम्हण दुखो